अच्छा आने तो खोलाइन पैसा समूरा पैसा असां असां सभिनी जा आहिनि। रांझन रांझन ॾुखे वक़्त में जेकर ही पैसा अबाणनि जे कम न अचनि त पोइ इन्हनि खे साड़े राख न करे छॾिया। यार मोरब तो त असां सभिनी खे ख़रीद करे छॾियो यार। तव्हां त बेमुल आहियो, मां केरु थींदो आहियां जो तव्हांखे ख़रीद कयां। रांझन रांझन जेकॾहिं ही पैसा असांजे वेड़े जी ख़ुशियूं मोटाए सघनि थियूं ॿियो मूंखे छा घुरिजे। मोर हिननि खे हिते को बि कमु न आहे, असां सभु वापसि वेंदासीं। मां चाहियां थो त कुझु ॾींहंनि जे लाइ तूं बि असां सां गॾु हल। ॾिस रांझन जेकॾहिं मां तव्हां सां गॾु हलियुमि त साहब ऐं बंडम उन जी दिलि में शक पहुची वेंदो। तूं ई ॿुधाए छा मां तव्हां सां गॾु हलां? न न न न न हू हिकु माण्हू आहे, उन्हनि सां कूड़ो थियणु न घुरिजे। इन जे करे मूंखे हिते रहणो पवंदो। तव्हां सभु वञो ॻोठ ऐं वञी ॻोठां चकर हणी अचो ऐं मां इन्हनि सभिनी जे कमकार जी हिते ॻोल्हा कयां थो। जीअं मूंखे कमु मिली वियो न त पोइ मां बि ॻोठे ईंदुसि, अची सभिनी खे वठी वेंदुसि। मोर हाणे असांखे हितां निकिरणो पवंदो। असां सामान वखर वग़ैरह वठी हितां जल्दी निकिरी वेंदासीं। पोइ ठीकु आहे राजन, मुंहिंजा सलाह सभिनी सजननि खे ॾिजो। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। हाणे हिकु लाॾो चओ जीअं परदेसी मोटी अचनि। हस्ती माण्हू लाड़ जा दरिया जे पाछाड़ जा उतरणो थो लॻे, उतरणो थो लॻे सनो थो लॻे, उतरणो थो लॻे सनो थो लॻे। असीं माण्हू लाड़ जा दरिया जे पाछाड़ जा तोसी मुंहिंजा ढेर, तोसी मुंहिंजा ढेर, तोरी मुंहिंजो राण रूह तो बिन मुंहिंजो राण रूह न लॻे। असीं माण्हू लाड़ जा लोला मुजरी के पेरनि ते हथ रखी सलाम चइजांइ। मोर असांखे हुन ॻोठ कहिड़ो छॾे, तूं हिते रही साड़े सटी।
बाबा मूं तव्हांजे साम्हूं जेको मक़सदु रखियो आहे न, ईअं सम्झो त असां सभिनी जो मक़सदु इहो ई आहे। हाणे तव्हां सां जेको बि माण्हू मिले न, उन खे इहो ई सम्झाइणो पवंदो त हाणे असांखे पंहिंजे हक़ वठण लाइ विढ़णो पवंदो। असां सभु कोशिशि कंदासीं मुजरी, पर असांजी ॻाल्हि सम्झंदा। असां जॾहिं को ग़लति कमु कंदा आहियूं ऐं माण्हू असांखे ग़लति चवंदा आहिनि त असां ज़िद में अची वेंदा आहियूं ऐं ज़ोरी बि उन ज़िद खे मञराए वठंदा आहियूं। पोइ असां हक़ ऐं सच जी ॻाल्हि खे मञराइण लाइ छो की बायूं? कोशिशि करे था ॾिसूं त असांजी ॻाल्हियुनि मां केतिरा मुतमिन थियनि था। सभिनी खे मुतमिन करणो पवंदो सूमर, छो त इहो हक़ आहे ऐं जेके क़ौमूं पंहिंजो हक़ वठण ॼाणनि थियूं न, उहे ई क़ौमूं अॻिते निकिरी वेंदियूं ऐं उहे सभु जो सभु तरक़ीअ में आहिनि। ऐं असां त हिकु पाणीअ जे फुड़े लाइ पिया तरसूं पिया। जेको असांजो पंहिंजो हक़ आहे असां उहो बि वठी नथा सघूं त पोइ ॿुधायो त असांखे हिन धरतीअ ते जीअण जो कहिड़ो हक़ आहे? असां बुखुनि में त मरण पसंदि कयूं था, पर पंहिंजा हक़ वठण लाइ विढ़ूं नथा। छो? छा लाइ? असां अञा ताईं ख़ामोश छो वेठा आहियूं? असांखे हाणे ख़ामोशी टोड़नी पवंदी ऐं पंहिंजे हक़नि लाइ असांखे विढ़णो पवंदो। ख़ामोशी वारो रोज़ो पाण खे टोड़णो पवंदो। पंहिंजा हक़ वठण लाइ असांखे रस्तनि ते अचणो पवंदो। चाचा साईं, उन्हनि जज़्बात में अची करे मूं मोर जे मथां हथु खयो। इहा वॾे में वॾी ग़लती हुई मुंहिंजी, ऐं मां पंहिंजी ग़लती तस्लीम थो कयां। हू चवंदा आहिनि त इंसान ग़लती जो घर आहे, ऐं मूंखां ग़लती थी आहे। इन जे करे मां तव्हां खां माफ़ी थो घुरां। मूंखे माफ़ कयो चाचा साईं, मूंखे माफ़ कयो। बाबा असांखे दिलि में कुझु बि न आहे, पर असां इहो चाहियूं था त इंसानु वॾाई न करे, छो जो वॾाई में बाबा कुझु बि न आहे। चाचा साईं, मां तव्हांजे साम्हूं कॾहिं वॾाई सोचे नथो सघां। असांजे साम्हूं न, पर कंहिंजे बि साम्हूं इंसान पाण खे वॾो न सम्झे। असां सभु बराबरि आहियूं। अमीर ऐं ग़रीब में फ़र्क़ु न सम्झो सोट। तूं सही सोट, मां ग़लति आहियां बसि, पर ॿीहर कॾहिं मूंखां अहिड़ी ग़लती कोन थींदी। हे चकर तव्हां मूंखे ॿई दिलि सां माफ़ करे छॾियो। असां त तोखे माफ़ करे छॾियो, पर तोखे मोर माफ़ करे थो या न? सुर सभा हुनखां मां पाणे माफ़ी वठंदुसि, जेकॾहिं हू हिते आहे त। हू हिते ई आहे बाबा। हुनजा मिट आया हुया, मथां उन्हनि सां हले वियो हुजे। हू पंहिंजे अज़ीज़नि सां मिली चुको आहे। उन्हनि खे मुंहुं ई ॾिसो न हुयो तव्हांजो त मोर हिते आहे। चाचा साईं, मां उन्हनि रही आहियां, तमामु बेस्ट माण्हू आहिनि, इज़त वारा माण्हू आहिनि। उन्हनि मूंखे बेइंतहा इज़त ॾिनी, ऐं हू महिमान नवाज़ आहिनि, महिमाननि जी वॾी इज़त कंदा आहिनि। कॾहिं न कॾहिं चकर ते हलंदासीं ऐं तोखे असां पाण सां गॾु वठी हलंदासीं। तव्हां ग्रेट आहियो तव्हां चाचा साईं। अम्मा मानी खाधई? न अम्मा, बुख न आहे। सॼो ॾींहुं रुली ऐं पिनी आई, अञा तोखे बुख कान थी लॻे। छोरी आई जिनड़ी आई। सजणनि खे सारींदे बुख मोकिलाई वई आहे अम्मा। अम्मा हू तोखे मिलणा न आहिनि, पोइ छा तूं बुख ते रहंदी? न मिलण जी ॻाल्हि न कर अम्मा, अॼु न त सुभाणे ज़रूरु मिलंदा। मां असां पाण पिया था उन्हनि जे मिलण जी दुआऊं घुरूं, पर बिस्मिल्लाह करे तूं मानी त खा न बाबा। केतिरो तूं बुख ते रहंदी आहे? बाबा मूंखे बुख क़बूल आहे, पर सजणनि जी जुदाई न। हिन करे चवां थी त वापसि ॻोठ हलो। मुंहिंजूं साहेड़ियूं मुंहिंजूं राह तकींदियूं हूंदियूं। राणी
तोखे घणे में घणो केरु यादि ईंदो आहे? को दिलि मां विसरियो ई न आहे त यादि करण जी लोड़ छो पवंदी? मानी बोर हूंदो नको भला राति लाइ जेको हुयो बाईअ खे खणी ॾिनमि। महिमान त मूं बि ॾिठा, पर सोचियमि त मुजेरी वटि महिमाननि जे लाइ खाधो हूंदो। सभिनी खाधो बराबरि करे झलियो ऐं मुजेरी वटि त महिमान पिया अचनि, हुनजो खाधो त अॻ में ई ख़तमु थी वियो। माई बाई सोचियो हूंदो त महिमान ऐं तव्हां बुखिया न वञनि, हुनजे करे सभिनी घरनि मां लप लप खणी वई हूंदी। सिर्फ़ु असां न, पर अॼु राति कंहिं बि घर में कुनी कान चढ़ंदी। कज़ी राति त गुज़ारे हूंदासीं, पर अञा बि जेकॾहिं राजन ॿिनि ॾींहंनि में शहर मां वखर वठी न मोटियो त पोइ सोचो थिए त छा थींदो। शायदि असांजी मौत कुदरत वारे बुखनि विघे लिखी आहे, उहो ई नसीब थींदी। न कज़ी, जेको रोज़ी जो मालिक आहे उहो बुखनि जी मौत कॾहिं बि न ॾींदो। बाक़ी मौत परख आहे, उनखां इनकार न आहे, इनकार न आहे। तूं रब ते भरोसो रख त उहो असांखे बुखनि ते कॾहिं न मारींदो। जिनी दावत न बिज कॾहिं तुंहिंजो आसरो, अवल दी उन्हनि खे पोइ भारी सिज। राणी पकाई छॾ, मूंखे हुनजो नालो ॿुधा जंहिंजे लाइ तूं राति ॾींहुं मांदी आहीं। मांदी दिलि त सभिनी लाइ आहे, पर मिड़ई मोर दिलि खे वधीक तंग थो करे। ख़बर आहे मूंखे, इन करे न त मां हुनखे चाहण लॻी आहियां, पर मुंहिंजे ग़लति इल्ज़ाम जे करे हू हितां अकेलो तड़िजी वियो आहे। नेठि त मेलो थींदो, दुआ आहे त वरी सॼण गॾु थींदा ऐं असां में ख़ुशियुनि जा गीत झूमी पवंदा। उहो बाबो पुटु बियो ई न आहे, अञा हिते ई रहियल आहे। हुन जे ॻोठ में बुख वाका पई करे, हुनखे हिते सुखियो टुकुरु मिले पियो, पोइ तूं सोच त हू वापसि कीअं वेंदो। इहो ई सोचां थो, हिन मोर खे तव्हां कीअं कढिजी? मोर खे पातर हणी पोइ हितां रवानो कंदासीं। न रदीम न, जेकॾहिं मोर खे पादरणी तव्हां कढियोसीं न त इहो मोर मुंहिंजी वञी चाचा वटि शिकायत कंदो, पोइ चाचो वरी मूंखे ॿीहर घर में दाख़ थियण ई कोन ॾींदो। पोइ छा तूं मोर खे पंहिंजे सिर जो ताज बणाईंदे छा? ईअं ई करिणो पवंदो। मूंखे चाचा ई पंहिंजी सोट जी दिलि कटण लाइ हिन मोर जे अॻियां झुकिणो ई पवंदो, ऐं हिन कमीने मोर खे मूंखे साईं साईं करिणो पवंदो। तॾहिं वञी मां पंहिंजी सोट जी दिलि में जाइ ठाहींदुसि। तोखे पक आहे त ईअं करण सां तोखे कामयाबी मिलंदी? चाचो ऐं सोट मिड़ई ग़रीबनि जा सवाया हमदर्द आहिनि, उन करे चाची ऐं सोट जी दिलि खटण लाइ असांखे मिली करे इहो ड्रामो करिणो ई पवंदो। ऐं मां हिन मोर खे ज़रे जो बि नुक़सानु पहुचायो न त पोइ चाचा ऐं मुंहिंजी सोट हमेशह लाइ मूंखां रिश्तो ख़तमु करे छॾींदा। हा त पोइ पहिरियां मोर जी दिलि खटण जी कोशिशि कर, अॻिते कदम उहो वधाइजांइ। बाई सिज जी लहण ते पहुतो आहे, अञा ताईं रांझण जो को बि ॾस पतो ई कोन्हे। भाई अॼोकी हीअ क़यामत भरी राति कीअं गुज़रंदी? जेको थोरो घणो घर में पयल हुयो उहो खणी मूं महिमाननि खे खाराए छॾियो। अॼोकी राति त कंहिंजे घर में बि कुनी कोन चढ़ंदी। काश जेकॾहिं महिमान न अचनि। न भाई न, महिमाननि जी ॻाल्हि न कर, हू पंहिंजो नसीब खाई आहे न। बाक़ी कुदरत वारो असां खां बुख जो इम्तिहान पियो वठे। उहे रब पाक जी नाशुक्री करे शैतानी ॻाल्हियुनि खे तरजीह छो पई ॾी? रोज़ीअ जो ज़िम्मो मुंहिंजे रब पाक जो आहे, छा हुनजो इहो हक़ न आहे
त असां खां बि बुख जो इम्तिहान वठे। मुजेरी, असां त बुख जो इम्तिहान ॾियण जे लाइ तयारु आहियूं, पर जेकॾहिं ॿियनि जे घर में बि अॼु कुनी न चढ़े त पोइ सभ जा सभु अची हिते वेहंदा ऐं इहो ई सवाल कंदा। असांखे बि बुकी सां गॾु वञिणो हो मुझीरी, पर तुंहिंजे ग़लति फ़ैसिलनि जे करे असां बुखियुनि काटण ते मजबूर थी विया। वॾी ग़लती कई असां इहा त तोखे पंहिंजो उचेरी कईसीं। जेकॾहिं हू बुख खे बर्दाश्त नथा करे सघनि ऐं हिते अची असांखे कावड़ में घटि वधि ॻाल्हाइनि था न, त उहो बि उन्हनि जो हक़ आहे, छो त उन्हनि मूंखे चङो चूंडियो आहे ऐं मुंहिंजो बि इहो फर्ज़ आहे त मां उन्हनि जी हर मुसीबत दूर कयां, पर इहा त मूंखे ॼाण ई कोन्हे त हज़ारे कोशिशुनि जे बावजूद बि मुंहिंजो हथ एॾो तंग थी वेंदो जो मूंखे किथां टको पैसो बि न मिलंदो। छा दर खे त तालो आयो पियो आहे, किथे ईअं त न आहे त हीअ सभ जो सभु ॻोठ हलिया विया, पर उते बुख में वञी छा कंदा? थी सघे थो त कम जी ॻोल्हा में विया हुजनि। हिननि खे वरी राति ॾिसंदुसि, जेकॾहिं एॾी पहुच वारा आहिनि त पोइ हिननि सां दुआ सलाम वधाइणी पवंदी। छा ॻाल्हि आहे मोर, छो परेशान आहीं? न मैडम, परेशान न आहियां, बस कुछ सोचां पियो। छा पियो सोचीं? इहो ई सोचां पियो त रांझनि वारा सामान खणी ॻोठ पहुची विया हूंदा अलाए न। हू पहुची विया हूंदा, तूं हुननि लाइ परेशान न थी। मैडम, तव्हां मूंखे एॾी वॾी पघार छो ॾिनी, जॾहिं त मां एॾी वॾी पघार लहां बि कोन। तूं पघार जे बारे में न सोच, तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं उन्हनि सां ॻोठ चकर छो न हणो वई? मैडम, मां इन जे करे ख़बर थी ॻोठ छो न वयुमि। तव्हां मूंखे एतिरा पैसा ॾिना, जेकॾहिं मां ॻोठ हलियो वञा हा न, पोइ ख़बर थी साहिबु छा सम्झे हा, चवे हा एतिरा पैसा खणी ऐं ॻोठ बॻो हलियो वियो। मोर, तुंहिंजे बारे में असां अहिड़ो कुझु बि न सोचींदासीं। तुंहिंजी जॾहिं दिलि चवे तूं ॻोठां चकर हणी आ। मैडम, हीउ महीनो पूरो थिए, पहिरियों कर्ज़ लाहियां, पोइ ॻोठ वेंदुसि। तूं कर्ज़ जो न सोच, तुंहिंजी जॾहिं दिलि चवे तूं हलियो वञजाए, तोखे असां मां केरु न रोकींदो। मैडम, तूं केॾी न सुठी आहीं। छा चई? न न मैडम, मूं कन पकड़िया। मैडम, मूं चयो त तूं 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 ढली आहीं, तूं सुठी आहीं। यार अलाए छा चवणो हुयो, अलाए छा चई हो। अदा असांखे शहर जा हाले वाल ॾे न। तॾहिं आऊं काके होतूअ जे घर बत्ती ॿारे अचां थो, छो त ऊंदड़ मूंखे न आहे वणंदी। मां ऊंदड़ ॾिसां थो न त मुंहिंजो हाउ थो फाटे। भाई जी को सुठो खाधो तयारु कजां, पहिरियों दफ़ो असां पंहिंजे पुट जी कमाई खाईंदासीं। जी जी कयां थी, हाणे ई कयां थी। अब्बास सच पुछी त हिन खाधे में असांजो हिकु टको बि न आहे। छा हिकिड़ो टको बि कोन्हे? पोइ एतिरो सामान किॾो आयो? अब्बा, इहो मां कूड़ हणी नथो सघां, पिट थींदमि। पोइ सही सही ॿुधा। अब्बा, असुल में ही जेको बि सामान हिते आयो आहे उहे समूरा पैसा मोर ॾिना। मोर अब्बा। मोर? हा मां, मोर।
जेकॾहिं इहे सभु पैसा मोर ॾिना आहिनि त पोइ रांझन इहा ॻाल्हि असां सां छो न कई? अब्बा उहो उन करे जो जंहिं वक़्तु असां मोटी ॻोठे अचूं पिया त मोर हथ जोड़े रांझन खे चयो, रांझन, मां आख़िरी अर्ज़ु इहो कंदुसि, असांजे वॾनि खे इहो न ॿुधाइजो त ही जेके मूं तव्हांखे पैसा ॾिना आहिनि समूरो वखर उन्हनि पैसनि मां वरितो अथनि। पर ॻोठ में वञी वॾनि खे इहो ॿुधाइजो सभिनी जी महिनत गॾु हुई, थोरा थोरा सभिनी जा पैसा हुआ। सभिनी खे इहो ई ॿुधाइजाए। जेकर ईअं न ॿुधाईंदा आहिनि त असांजा वॾा इन्हनि ते नाराज़ थी पवंदा। मां दुखी माण्हुनि ते वॾा अबा तूं वञी उन्हनि खे दिलासो ॾेई अच, न त सॼी राति सुॾकंदो रहंदो, किरा मानी जो बि कोन खाईंदो। कोशिश कयां थो अम्मा, पर गूंगो पंहिंजी माउ खे कॾहिं बि विसारे न सघंदो। उनजी यादि में सॼी राति वेठो सुॾकंदो। बोबा छॾीस भली रोए त दिलि जो भार हल्को थी पवंदुसि। बाबा पोइ बि उनखे दिलासो ॾियणु लाज़मी आहे। मां उनखे ॾिसी अचां। खड़ पी ले। राजन खां सिर्फ़ु एतिरो पुछा कर त हुनखे मोर मिलियो या न। सभ जा सभु बुखिया हुया। अॼु राति सभिनी खे ड्रॉ करे खाइण जे लाइ मिलियो। सुबुह जो सवेरो ताक़ ते रांझनि खां शहर जा हवाला पुछंदुसि ऐं इहो पुछंदुसि हांसि त हुनखे मोर मिलियो या न। न त रब खां दुआ घुरां थी त ही जेको बि वखर आयो आहे इन में थोरो घणो असांजे मोर जो हिसो बि शामिल हुजे, जीअं असां हिनखे ड्रॉ करे खाई सघूं ऐं शर्मसारी बि महसूसु न कयूं। मालिक साईं शर्मसारी खां असांखे बचाईंदो। अदा 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 हिकु ॾींहुं त सभिनीनि खे वञिणो आहे न। वञण वारे जे पोयां केतिरो रोईंदासीं, त रबानी राह आहे न। केॾो बि पंहिंजो प्यारो जुदा छो न थी वञे, पर असां त हुनजे पोयां न वेंदासीं न। और छा त ॾुख दिलि में सांडे जीअणो पए थो। खणी जो सभु शहर मां खाए पी सभु हिते आया आहिनि ऐं तूं अञा बुख ते आई मुंहिंजा भाउ। तोसां गॾु मां बि बुख ते आहियां। घटि में घटि तूं भेण जो तूं सोच। अदा तूं रोई तूं मुंहिंजो हाथ थो फाटे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।